कंदासीं नवांखे ढकण मां ॾींदासीं जिते ॻोठाण जे क़त्ल केस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वासन पारां शिकारपुर लाड़काणो रोड ते धरणो हयो वियो आहे। अपडेट कयूं पिया अवांखे ढकण में ॻोठाणे जे क़त्ल केस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वासन पारां शिकारपुर लाड़काणो रोड ते धरणो हयो वियो आहे। ॻोठ अयूब चांडियो में क़त्ल महबूब चांडियो जे वासन रुकावटूं विझी रोड बंदि करे छॾियो आहे जॾहिं त कातिलनि खे पिटूं पारां था ॾिना विया आहिनि। 5 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार नथी करे हयातियूं ख़तरे में आहिनि। मुज़ाहिरीन पारां चयो वियो आहे कातिलनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ वासन पारां एहतजाज कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया ढकण वेझो ॻोठाण जे क़त्ल केस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वासन पारां एहतजाज कयो वियो आहे। वासन पारां शिकारपुर लाड़काणो रोड ते धरणो हयो वियो आहे। ॻोठ अयूब चांडियो में क़त्ल महबूब चांडियो जे वारसनि रुकावटूं विझी रोड बंदि करे छॾियो। कातिलनि ते खे पिटूं पारां था ॾिना विया आहिनि। पंज ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार नथी करे हयातियूं ख़तरे में आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर अकरम चांडियो। जी अकरम, कहिड़ा तफ़सील आहिनि? आज ॾखण शहर में 5 ॾींहं अॻु क़त्ल थियल ॻोठ अयूब खान चांडियो वासी मक़तूल नौजवान महबूब चांडियो जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नौजवान जे वारस औरतुनि नजमा सईदा वाशिब सिंधु ऐं टिनि मासूम ॿारनि सां गॾिजी पाक किताब खणी ॻोठ गुलशन सर बस स्टॉप वटि शिकारपुर लाड़काणा इंडस हाईवे ते रुकावटूं रखी ॾहनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो करे ॾियणो आहे जॾहिं त मुज़ाहिरीन ॾखण पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। हिन मौक़े ते मुज़ाहिरीन केटी न्यूज़ ते ॿुधायो आहे त 5 ॾींहं अॻु असांजे नौजवान महबूब चांडियो खे पंहिंजे बिरादरीअ जे ज़ुल्फकार ऐं अटल चांडी वारनि बेदर्दी सां ॾखण शहर में क़त्ल कयो आहे। ॾखण पुलिस क़त्ल केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कट बनी इहो नाहे कि हुननि एसएसपी शिकारपुर डीआईजी लाड़काणो खां नोटिस वठी इहा अपील कई आहे त क़त्ल केस में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे जॾहिं त एसे जो ढकण जाम कासिम बहणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरनि मथां एमरजी पियो ऐं मुज़ाहिरनि खां ज़बरदस्ती रोड खोलरायो आहे। जी अकरम चांडियो, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।